भारत कंहिं बि खाम ख़याली जो शिकार न थिए। पाकिस्तान जो अॻिते जवाब तेज़ ऐं वधीक सख़्तु हूंदो। तालिबान रिजीम खे वाज़े कयो वियो आहे त ख़ारिजी फितने या पाकिस्तान मां कंहिं हिक जी चूंड करे पाकिस्तान हिकु अमन पसंद मुल्क आहे। कंहिंखे बि पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी, इलाक़ाई सलामती ते वार ऐं अज़म खे आज़माइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जो टिनी हथियारबंद फ़ौजनि जे ऑफिसर्स खे ख़िताब। संदसि चवण पाकिस्तान जो मुस्तक़बिल रोशन आहे। पाकिस्तान जी हिफ़ाज़त ईमान सां भरियल जानबाज़नि ऐं मुतहद क़ौम जे मज़बूत अज़म सां महफ़ूज़ आहे। नए क़ाइम थियल डिफेंस फोर्सेस हेडक्वार्टर में बुनियादी तब्दीली तारीख़ी आहे। वधंदड़ ऐं बदिलजंदड़ ख़तरनि खे नज़र में रखंदे मल्टी डोमेन ऑपरेशन्स खे वधीक बहितर बणायो वेंदो। डिफेंस फोर्सेस हेडक्वार्टर जो क़याम हिन तब्दीली ॾांहुं अहम ज़रूरी क़दम आहे। टई फ़ौजूं पंहिंजे अंदरी ख़ुदमुख़्तियारी ऐं तंज़ीमी ढांचे खे बरक़रार रखंदियूं। ग्वादर गिलगित बल्तिस्तान में बिजली के मनसूबनि की मंजूरी। ग्वादर पोर्ट सिटी में बिजली की फराहमी के बेहतर बढ़ाइण के लिए तैयार कल जामे मनसूबे ते फौरी अमल की मंजूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत ते तवानाई शोबे में सुधारनि बाबत जायज़ा इजलास। वज़ीर आज़म हिदायत की ग्वादर के बिना तातुल मुनासिब क़ीमत ऐं भरोसे जोगी बिजली की फराहमी के लिए सभी लाॻापियल इदारा हमआहंगी सां कम कनि। गिलगित बल्तिस्तान में अवामी फलाह, सनअतकारी, सीड़पकारी ऐं मुआशी तरक्की वफ़ाक़ी हुकूमत की अहम तरजीह आहे। पीपल्स पार्टी मुल्क में सभी का वधीक ज़ुल्म बर्दाश्त किया है, पर कंहिं इदारे खिलाफ़ साज़िश नाहे कई। बानी पीटीआई अञा ताईं मार्शल नाहे ॾिठी। मुल्क खिलाफ़ साज़िश कंदड़नि जो हिसाब थियणु घुरिजे। पीटीआई क़यादत भारतीय चैनल ते वेही मुल्क खिलाफ़ इंटरव्यू ॾेई रही आहे। सीनियर सूबाई वज़ीर शरजील इल्हाम मेमन जी मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं त सरकार समूरनि कमनि जी ई टेंडरिंग जो फ़ैसिलो कयो आहे। हिकु ज़हनी मरीज़ शख़्स मुल्क खिलाफ़ साज़िश करे रहियो आहे। काल्ह पीपल्स बस सर्विस जा शीशा टोड़िया विया। कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾींदासीं। पीपल्स पार्टी चाहे थी त जमहूरी रिवायतूं हलनि। पीपी क़यादत जमहूरियत जे लाइ जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। का बि जमायत रेड लाइन क्रॉस न करे। GHQ रावलपिंडी में चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस सैयद आसिम मुनीर के एजाज़ में गार्ड ऑफ ऑनर पेश। तकरीब में फील्ड मार्शल आसिम मुनीर के टिनी हथियारबंद फ़ौजनि जे दस्ते तरफ़ां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। फ़ौजी दस्ते एयर ऐं नेवल चीफ्स खे सलामी पिणु ॾिनी। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर एजाज़ी दस्ते जो मुआइनो कयो। इंडोनेशिया जो सदर सुबियांतो पाकिस्तान के सरकारी दौरे ते इस्लामाबाद पहुंची वियो। सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ इंडोनेशियन सदर जी आज्ञा कई। सुबियांतो के 21 तोपनि की सलामी पिणु पेश कई वई। वॾे ऑफिस तर्जमान मूजिबि इंडोनेशियन सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ात दौरान वापार, सीड़पकारी, दिफ़ा, IT, मौसमियात, तालीम समेत केतिरनि ई मामलनि ते ॻाल्हि ॿोल थींदी। इंडोनेशियन सदर जे दौरे दौरान केतिरनि ई मफ़ाहमती यादाश्तुनि ते सहीयुनि जो इम्कान। पीटीआई ॻाल्हि ॿोल जी दावत ॾियण जे लाइक़ नाहे। पाशा या फैज़ न हुजनि हा त वज़ीर आज़म बणिजण त परे जी ॻाल्हि आहे, अमां काउंसलर बणिजी न पिए सघिया। पीटीआई जे पेशावर जलसे में इदारनि ते इल्ज़ामबाज़ी कई हुई। केसी ताईं को ख़ामोश अख्तियार करे सघे थो। रोज़ानी पीटीआई बानी जे एक्स हैंडल तां मुल्की इदारनि खिलाफ़ बिना जवाब तनक़ीद कई वञे थी। पीटीआई मजबूर कयो त जवाब ॾिनो वञे। मुमलिकत जी घरू वज़ीर जलाल चौधरी जो मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं फ़ौज ऐं उन जे सरबराह ते तनक़ीद कंदा त इदारो केसी ताईं ख़ामोश रहंदो। पीटीआई बानी कॾहिं दहशतगर्दनि ते तनक़ीद नाहे कई, हमेशह दहशतगर्दनि जे लाइ नरम रवैयो रखियो। पेशावर जलसे में गारगन ऐं तनक़ीद खां सवाइ कुझु बि न हो। पाकिस्तान के $1 अरब 20 करोड़ कर्ज़ की नई किस्त की मंजूरी के लिए IMF एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु थींदो। इजलास में एक्सटेंडेड फंड सहूलत तहत पाकिस्तान के $1 अरब ऐं कुदरती आफ़तुनि खां बचाव की सलाहियत ऐं जटादा तरक्की के लिए $200 मिलियन फराहम करण ते वीचारियो वेंदो।
IMF जो शर्त हो तो पाकिस्तान बोर्ड जे इजलास खां करप्शन ऐं गवर्नेंस दर्जे ते IMF जी रिपोर्ट जारी करे, जंहिंखां पोइ पाकिस्तान उहा रिपोर्ट जारी करे चुको आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सां कतर ऐं श्रीलंका जे काउंसिल जनरल जूं धारदार मुलाक़ातुनि दौरान ॿितरफ़नि लाॻापनि, वापार ऐं गॾु दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे-वठ कई हुई। मुराद अली शाह चयो त सिंध हुकूमत कराची खे आलमी वापारी मर्कज़ बणाइण जे लाइ कमु करे रही आहे। कतर जे काउंसिल जनरल वॾे वज़ीर खे कतर जी क़ौमी ॾियारी जी तक़रीब में शिरकत जी दावत ॾिनी। मुलाक़ात दौरान सिंध ऐं कतर जे विच में वापार, सीड़पकारी ऐं इंसानी तरक़ी जे शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। अठावीह तरमीम न ईंदी, इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। पीटीआई बानी दुश्मन सां मिली करे उन्हनि जी ॿोली ॻाल्हाए पियो। कुदरती आफ़तुनि सबबि सिंध खे नुक़सान रसियो आहे, उन जे लाइ तरक़ियाती कम तेज़ी सां हली रहिया आहिनि। जेल ऐं वर्क्स एंड सर्विसिस खाते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो खैरपुर में खुलियल कचहरी खे ख़िताब ऐं कोट डीजी में मीडिया सां ॻाल्हियूं। खैरपुर समेत सिंध में पीपल्स पार्टी तेज़ी सां कमु करे रही आहे। 17 महीननि में 18,000 किलोमीटर रोड तामीर कराए चुका आहियूं। ऐं पहिरियां पीपल्स पार्टी जो हिकु कारकुन ऐं उन खां पोइ वज़ीर आहियां। खैरपुर वासियुनि जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी कोट डीजी जे दौरे बाद खैरपुर में खुलियल कचहरी कोठाई ऑटुनि समेत शहरनि जा मसइला ॿुधण खां पोइ मौक़े ते लाॻापियल अमलदारनि खे हुकुम जारी कया। खुलियल कचहरी में आशिक़ हुसैन ज़रदारी, ज़िले चेयरमैन, DC, SSP ऐं ॿियनि जी शिरकत। मदे जी भरिसां होटल ते हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल शख़्स अस्पताल में फौत। मार्च विलट जो अंग वधी बद थी वियो। ज़ख़्मी लियाकत ॼण ज़ख़्म जा सूर संदे लाड़खण अस्पताल में दम ॾिनो। सुबुह जो मदे जी बाईपास लॻ होटल ते वेठल माण्हुनि हथां हथियारबंदनि फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 8 वरियनि जी पारस जदी मारिजी वई। 2 ॼणा लियाकत ऐं सिराज ज़ख़्मी थी पिया हुआ। पुलिस मौजूदु मक़तूल लियाकत जे वारसनि जो चवणु आहे त अज़हर शेख सां दुश्मनी हुई, जंहिं सुबुह होटल ते हमिलो कयो। शिकारपुर में ॿिनि वापारी भाइरनि खां पोणा 26 लख रुपया घुर। वापारियुनि शिकारपुर जे कबाबाद बाईपास ते एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। वापारियुनि जो चवणु आहे त मोटरसाइकिल ते सवार 2 हथियारबंदनि वापारी भाइरनि मुनीर ऐं नादिर भयो खां फुर कई। फुर कयल रोक रक़म वापसि कराई वञे। कराची में 5थे नेशनल गेम्स जे ताइक्वांडो फॉर्मेसी इवेंट जो पहिरियों ॾींहुं मुकमल। मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जे इनफरादी मुक़ाबलनि में आर्मी रांदीगरनि सभ खां वधीक गोल्ड मेडल्स हासिल कया। पंजाब, HEC, PAF सिंध, KB रेलवे ऐं बलूचिस्तान जा रांदीगर बि पोज़ीशन हासिल करण में कामयाब। समुंड में सेलिंग जे मुक़ाबलनि में ऑप्टिमस ओपन में एयर फोर्स जे मोहम्मद सुलेमान गोल्ड मेडल हासिल कयो। आसिफ हैदर सिल्वर मेडल हासिल कयो। गर्ल्स ऑप्टिमिस में तहसीन काज़ी गोल्ड मेडल खटे वरितो। बांकरा जे कचे वारे इलाइक़े हट्टी गुलाब शाह थाणे जे ॻोठ मोहम्मद मूसा बोड़ो में बोड़ा बिरादरी बिंदरनि में ज़मीन तकरार तां झेड़ो। फायरिंग जे नतीजे में गोली लॻण सबबि अली ॾिनो मारिजी वियो। नदीम बोड़ो ज़ख़्मी। ॿिन्ही धुरनि में 2 कलाकनि ताईं फायरिंग। इलाइक़े में ख़ौफ़ छांइजी वियो। ऐं छॾे वेझो पिताफ़ी बिरादरी जे चाचनि भाइटनि में झेड़ो। ज़मींदार रईस मंज़ूर पिताफ़ी मारिजी वियो। संदसि पुटु एजाज़ पिताफ़ी ऐं अमजद पिताफ़ी ज़ख़्मी।